अॼोके इन एहतजाज जो मक़सदु आहे त समूरे बदीन समेत कड़ियो गांवर में जेका वधी वियल मंशात आहे, असां तमामु घणी कोशिशि कई त कड़ियो गांवर इंतिज़ामिया खे छूट ॾिजे त हू कारवायूं करे, पर ईअं न थियो। कल्ह बि कड़ियो गांवर SHO ऐं वॾो मुंशी कार्रवाई करे 3 कटनि समेत 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं बाद में डीलिंग करे आज़ादु करे छॾियो। असां SSP बदीन शाहनवाज़ चाचड़ खे ना चाहींदे बि इहो चैलेंज कयूं था त तव्हां 20 सालनि खां वठी हिते मंशात फरोशन जो वंगारी बणियल वॾे मुंशी खे बदली कराए ॾेखारियो त असां मञूं। गुज़िरियल 8 महीननि खां कड़ियो गांवर में हली रही है मुसलसल जदोजहदनि में, एहतजाजनि में, पर कड़ियो गांवर पुलिस समेत तहलके ऐं ज़िले जी जेका पुलिस आहे इन्हनि जे मथे ते जूं बि नथी सुरे त बाबा हे माण्हू छा था चवनि। हू त ॼण मंशात फरोशन जा साथारी बणियल, सपोर्टर बणियल, इवन एसि ताईं जो हू ख़ुदि मंशात फरोश आहिनि। मुतालबो था करियूं हाई कोर्ट खां त हिन जो फॉर्मेटो नोटिस वठी जेके करप्ट ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि कड़ियो गांवर में, उन्हनि खे मुअतल करे ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि।